छो न बुधायो, छो न बुधायो, इन करे न बुधायो जो मुझे मुस्तफा करीम के खबरा त मुझो भाव हिन चाचे जे घर में अचण वारो वा। मुझो भाव अली नालो खणा, मुझो भाव अली हिन चाचे जे घर में अचण वारो वा। अञा ऐलाने नुबुवत मां कोन कंदुस, अखड़ियूं कोन खोलींदो, अखड़ियूं खोले दुनिया के दसण वारो आ। ओ दुनिया वारो दुनिया काबे दे निहारे अखियूं खोले भी हंदिया, पर अली उहो आ जेको काबे जे बे काबे दे निहारे अखियूं पो खोलींदो आ। मुझे मदीने जे मीर को न बुधायो चाचे के, चाचा मां छो बुधाई, तो जो बच्चो पाण अचे तोखे बुधाईंदो त मां केर आ। इहो ही त मज़ो आ। ये सब कर्म केर पियो करे, चो मुझो करीम रब पियो करे। बहरहाल मदीने जा साईं आया, सब को मानड़ीअ जे भर में वेठो, वण जे हेठो तॾहिं शामियाना त हुया कोन जो सेवण वारो अब्दुल हफीज बलाल जो शामियानो वॾो अचे वञे, डेकोरेशन जो सामान सेट थी वञे। शामियाननि जो ज़मानो कोन हो, वण जे हेठो वेठा सभई वण जे छांव में वेठा। गौर कर जीअं मुझो महबूब आयो उन वण जे छांव खां ॼाणी वाणी पोइ ते उस में वेही रहियो। वेठो गला गला काथे वेठो, चो जिता जिता सरकार ओ विखू वारे हलंदो, जिता जिता सरकार ओ विखू वारे हलंदो, ॼणो खतूरी जाके मणहारे हलंदो। तोड़े हुया हैवान ओ दिनो पुठी कदे कान, तोड़े हुया हैवान ओ तोड़े हुया हैवान, दिनो पुठी कदे कान, तोड़े हुया हैवान, दिनो पुठी कदे कान। फटी बकीरी अम्मा ॾिसो खीर प्यारे हलंदो, ऐ फटी बकीरी अम्मा ॾिसो खीर प्यारे हलंदो हो। जिता जिता सुनो यार ओ विखू वारे हलंदो हो, जिता जिता महबूब ओ विखू वारे हलंदो हो, ॼणो खतूरी जाके मणहारे हलंदो हो। महबूब काथे वेठा, चो उस समय काथे वेठा जवाब दे। हेडे तवज्जो कयो, हाणे इहे तव्हां जूं ॻाल्हियूं नथियूं वणनि मूंखे। आशिकनि खे छॾे ॾियो न, जेकॾहिं तव्हांजी दिलि मदीने में न पहुती आहे त हिते वेठा हो त हिते ई हुजो न। आशिकनि खे छो था चओ? ओ चरिया तव्हांखे कहिड़ी ख़बर, तव्हांखे कहिड़ी ख़बर त हे नचण जो मज़ो कहिड़ो आहे, हे कुॾण जो मज़ो कहिड़ो आहे। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क तेरे इश्क नचाया करके थैया थैया, जल्दी आओ तबीबा न त मैं मर गया, जल्दी आओ तबीबा न त मैं मर गया। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया, जल्दी आओ तबीबा न त मैं मर गया, जल्दी आओ तबीबा न त मैं मर गया। तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच लाया, तेरे इश्क ने डेरा, तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच लाया, तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच कीता। भर के जहर पियाला मैंने आज जो पीता, हो कामिल मुर्शिद, हो कामिल मुर्शिद, हो कामिल मुर्शिद
तबीबा न त मैं मर गया जल्दी आउण तबीबा न त मैं मर गया तेरे इश्क नचाया सजन साईं तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया आका तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैया थैया जल्दी आण वे तबीबा न त मैं मर गया केर थो चवे बुल्ले शाह नु सदो दुनिया के कड़ी खबर दही दीवाना हक सजन साईं छो था चवन इन करे था चवन जो हक सजन सही मुर्शिद मोजा फैज़ ही तुझो आहे हक सजन सही मुर्शिद मोजा फैज़ ही तुझो आहे फैज़ ही तुझो आहे सुना फैज़ ही तुझो आहे इस छामा थियो छाहे हक सजन सही हक सजन सही मुर्शिद मोजा फैज़ ही तुझो आहे बुल्ले साईं जी गाल पे कयम बुल्ले शाह नु सदो शाह इनायत बुए बुल्ले शाह नु सदो शाह इनायत बुए जिसने मैनू पवाए चोले साबित सुए जामे मारी है अड्डी जामे मारी है अड्डी जामे मारी है अड्डी मिल पयाई वहिया जल्दी आणवे तबीबा न त मैं मर गया जल्दी आणवे तबीबा त मैं मर गया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया के थैया थैया जल्दी आणवे तबीबा न त मैं मर गया इश्क जे जहर जो प्यालो पीदिस त खबर मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात उन सजे काफिले का अलग थी करे उस समय मुझो मदीने जो मीर वेठो आ उन चर्च जे राह बखे दस्यो हलिया ओहो आयो आ हलिया ओहो आयो आ जह तुझे सीने में राज रचायो राहिब आयो वरी सभिनी दे निहारण लगो डिठई तक कोने चे हू काडे वयो उस दे इशारो कयो हुन जे नाले थो चवी हिन अञा हा करण जी कई बण खे अल्लाह हुक्म कयो सभई छाव में वेठा बण उतों पाड़ों निकिरी करे मुझे मुस्तफा जे मथों छाव करे भी रहो ये तो मुझे महबूब मुस्तफा जी बचपन ही तो मुझे करीम मुस्तफा जी बचपन जो सनवा जेडी मल करीम मुस्तफा जे मथों बण छाव करे बीठो सभिनी डिठो त ही चाहे उन चयो इहो त चवा पियो त हू काडे वियो अल्लाह फरमायो व अनिबुदूनी जिया मां थो चवाए इए कजा मुझे महबूब ता पाजी जान कुर्बान करे छॾजा हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम अल्लाह चवे तो इहो ही सिधो रस्तो थई केड़ो मुझे महबूब मुस्तफा जे इश्क जो दग मुझे महबूब जे मोहब्बत जो दग मुझे महबूब जे दीवानगी जो रस्तो मुझे महबूब सा जेतरो प्यार कंदे रब चवे तो इबादतूं केतरियूं भी कर पर जे मुझे महबूब जी निस्बत न थई त पो तुझी इबादत कंहिं भी कम जी कान थे मां बेनियाज हां तुझे ने टकरन जी मां रब खे केड़ी परवाह
तुझे तिलावत जी मां रब के कहिड़ी परवाह। कायनात जो ज़र्रो ज़र्रो व इमिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। अल्लाह फरमायो कायनात जो ज़र्रो ज़र्रो मुझी हमदो सना थो करे, मुखे कंहिंजी परवाह कने। हाँ अगर मुखे मां खुदा के जरूरत आहे त पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी आ, जेको उन जो आ ओहो मुंहिंजो आ, जेको मुंहिंजो आ ओहो उन जो। मदीने वारे मीर सां पेच पा, मदीने वारे मीर सां इश्क लगा। ओहो मोमिन आए है कहीं खां छो तो पुछी तो मदीने वारो से अजीब अजीब यकीन कर गालियूं लगंदियूं हन। माण्हू मदीने वारो साईं तहांजे जलसे में ईंदो आ छा? ओ खुदा जा बाना याद रखी छद, याद रखी छद। मोमिन जे लफ्ज़ वरी तो दोहराया, मोमिन जे अल्लाह जे दरबार में इबादतुन में वधीक कहिड़ी इबादत चो नमाज। गला गला कहिड़ी इबादत आ वरी चो पक थई न वो पढ़ंदो है या कोन पढ़ंदो है? जे न पढ़ंदो है त पढ़। मुसलमान याद रखी छद मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में कह सहाबी अर्ज कयो या रसूल अल्लाह क़यामत जो दिहाड़ो थींदो। छो त आका करीम फरमायो क़यामत जे दिहाड़े 120 सिफ़ूं कायनात जूं थींदियूं, 40 सिफ़ूं सभिनी अंबिया जे उम्मत जूं, 80 सिफ़ूं मां हिकड़े मुहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत जूं हुजूं। गुलाम अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा करीम आका पो न 80 सिफ़ुन मां पंहिंजा गुलाम कीअं सुञाण दो? मुझे मदीने जे मीर फरमायो छो त घोड़न जो ज़मानो हो, अरब घोड़न जा शौकीन होया। मुझे करीम आका फरमायो 100 घोड़न जे अंदर जे कदे हिकड़ो 5 कल्याण घोड़ो हुजे सुञाण दऊ या कौन? सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह 5 कल्याण घोड़ो 100 घोड़न में त छा पर हज़ारन में भी पथरो हुंदो आ। मदीने जे मीर फरमायो ओ मुझा मम मुझे करीम रब जा बांधड़ो जियं हज़ारन में हिकड़ो 5 कल्याण पथरो हुंदो आ, ये महशर जे मैदान में मां मुस्तफ़ा जो उम्मती भी पथरो हुंदो। आका कीअं हुंदो? आका कीअं हुंदो? मदीने जे साईं फरमायो तू पुछी तो कीअं हुंदो? मां मुस्तफ़ा तो ॿुधाई त ओहो 5 वक्त, ओहो 5 वक्त वुज़ू करण जे करे उन जो चेहरो ईअं पियो चमकंदो ॼण चोॾीअ जो चंद्र चमकी रहियो आ। एक दफो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा के फरमायो ओ मां मुस्तफ़ा जा आशिक हो जी असां जा आका। मुझे हुजूर फरमायो ॾियो ख़बर जेकॾहिं तव्हां मां कंहिंजे बि घर जे दर ते हिकड़ी नहर मिठे पाणीअ जी हुजे, ॿी नहर मिठे पाणीअ जी हुजे, 3 नहर मिठे पाणीअ जी हुजे, 4थी नहर हुजे, 5जी नहर हुजे, सुबुह जो हिकड़ी नहर में वेंजे, मंझंदि जो 2 में वेंजे, शाम जो 3 में वेंजे, सिजल थे महल 4 में वेंजे, सुमण खां अॻु में 5जी नहर में वेंजे। मुझे करीम मुस्तफ़ा पुछो ॾियो ख़बर उन जे जान ते को मिट्टीअ जो ज़रो रहंदो या कोन? सहाबा चयो महबूब कीअं रहंदो? कुर्बान वञा करीम आका तुझे शफीक ऐं रहीम रवैये तां। मुझे करीम आका फरमायो इन 5 नहरुनि जो मिसाल ईअं आ जीअं मां मुस्तफ़ा जो उम्मती 5 वक्त नमाज पढ़ंदो हुन जे खाते में हिकड़ो गुनाह भी बाकी को न बचदो। जल्द खाते के साफ करा जान छड़ा सुझंदे। अजीज़ाने मन अर्ज पे कयम कहजे नमाज जो चो मोमिन जे नमाज जो कहजे नमाज जो अर्ज पे कयम वरी चो कहजे नमाज जे मोमिन जे नमाज जे तकबीर तहरीमा में भी मुस्तफ़ा मौजूदा।
वुजू पको कजा। मोमिन जे तकबीर तहरीमा में भी मुस्तफ़ा करीम मौजूदा। मोमिन जे क़ियाम में भी मुझो मुस्तफ़ा मौजूदा। मोमिन जे तिलावत में भी मुझो मुस्तफ़ा मौजूदा। मोमिन जे रुकू में मुझो मुस्तफ़ा मौजूदा। मोमिन जे सजदे में मुझो मुस्तफ़ा मौजूदा। मोमिन जे कायदे में मुझो मुस्तफ़ा मौजूदा। पर मोमिन जे सलाम वरायण में भी मुझो मुस्तफ़ा मौजूदा। इश्क जे बुनियाद ते तो नारो हणी हा करे छड़ी, पर अंदर में एकड़ो भाड़ियो हुंदो आ जेको कदे कदे सवाल पुछंदो आ। ओ चवंदो आ त कीअं तो थी सके पो सजण साईं जो फ़कीर वरी कीअं ज़ाहिर न करे आशिकन खे कीअं न खुश करे। चो त ये कीअं तो थी सके त हीर जी गाल हले ऐं रांझो चुप रहे, ससुए जी गाल हुजे ऐं पुनहल चुप रहे, लैला जी गाल हुजे ऐं मजनो चुप रहे। ओ मुंहिंजा दोस्त अजीज, ये कीअं तो थी सके सोहणीअ जी गाल हुजे ऐं मेहर चुप रहे त पो जेकॾहिं ईअं नथो थी सके त पो ईअं बि कीअं थो थी सके जो मदीने वारे जो इश्क ई शान हुजे ऐं कोठी खोखर वारो चुप करे वेहे, ईअं बि चो नथो थी सके। अज़ीज़ाने मन उलमा वेठा न ड्रिजंदो बि ॾाढो आ, पर पोइ सजण साईं वेठो आ, मूंखे परवाह छाजी आ। अज़ीज़ाने मन गौर कजा तकबीर तहरीमा में चयम मुझो मुस्तफ़ा मौजूदा। शर्त ॾिनुम कंहिंजे मोमिन जे तकबीर तहरीमा में, छो त मोमिन खां पुछ जॾहिं तकबीर तहरीमा तू हणंदो आ अल्लाह अकबर चवंदो आ, इहो अल्लाह अकबर चवण तोखे सेखारण वारो केरा? यो अल्लाह अकबर तकबीर तहरीम तोखे सेखारण वारो केरा? मता चिमल को ॾेई चवई मूंखे उस्ताद सेखारी। जेस उनखे कह चवंदो उस्ताद, उनखे कहे उस्ताद। हलंदे हलंदे जॾहिं थकिजी पवे चवीस त उस्तादन जो उस्ताद केरा? चो जेके रब नबियन जो भी इमाम बनायो आ। रुकू तू कंदो आ, रुकू करण तोखे सेखारियो कया। चो मदीने जे साईं पो जॾहिं तो रुकू कंदो आ दिल में ख्याल कंदो आ त रुकू ईअं कया जीअं मुझे मदीने जे मीर कयो आ। सजदो ईअं कया जीअं मदीने जे ताजदार कयो आ। तिलावत ईअं कया जीअं मुझे महबूब कया। हर मोमिन जी इहा तमन्ना हूंदी आ त खुदा जो फर्ज भी पूरो थे ऐं मुझे मुस्तफ़ा जी अदाब पूरी करे छॾिया। मुझो मुस्तफ़ा तो तोसां कंदा, मुझो मुस्तफ़ा तोसां, पर कीअं सिक सां सॾे ॾिस मदीने जो साईं मुझे मुस्तफ़ा खे छो थो दूर भाई। कंडो उम्मती खे लगे पेर में थो दुआ उन दिल पर घुरे खैर जी थो, घुरे खैर जी थो। वफादार आ दिल पर नथो तू निभाई। वरी मुझे मुस्तफ़ा खे छो थो दूर भाई। टाइम 1.5 कलाक थी वियो पूरो। सब सच्चा, पर हे भी सच्चा त मां भी ॾाढो थकल आहियां। तव्हां जी मोहब्बत, तव्हां जो इश्क हक चार यार यार दम दस्तगीर सुनो सजन साईं, सजन साईं तुझो पीर मुझो पीर चो दिल पर दस्तगीर, दिल पर दस्तगीर चो सजन साईं जा फकीर दिल खोले चो।
तुझो साईं मुझो साईं सजण साईं सजण साईं तुझो पीर मुझो पीर दिल पर दस्तगीर दिल पर दस्तगीर चओ ऐं दिल खोले चवंदो कर दिल खोले चवंदो कर छो त सजण साईं जा फ़कीर महबूबे सुभानीअ जा नाहिन त बाक़ी कंहिंजा अखे फेरा ए ॾिसु यार पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो अखे फेरा ए ॾिसु यार पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो छो त हक वारी जमायत आयो हक वारी जमायत आयो असां यारन धणे काना हक वारी जमायत आयो असां यारन धणे काना यारियां वारो नंगर ऐं खीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो मुझे मदीने वारे मीर जा आशिक मुझे आका सां प्यार करी थो जवाब ने महबूब सां प्यार करी थो तपो बुध जडे महबूब सां प्यार कबो आ जैसा न प्यार कबो आ त उन जे हर अदा के अख्तियार भी कबो आ जह महबूब सां प्यार थो करी उन मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मनन जे ला दुआऊं घुरियूं या कोन घुरियूं गाला गाला दुश्मनन जे ला दुआऊं घुरियूं पो तू पाड़े वारे सां कावड़ियो वेठो ही छाजे ला छा मुझे मदीने घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सगे चाचे हजरत अमीर हमजा जो खून मुबारक माई हिंदा के माफ कयो हो या न कोन कयो जवाब दे पो तू थोड़ी थोड़ी गाल ते बिरादरी टोड़ियो वेठो ही छो टोड़ियो वेठो ही जे कदे मदीने वारे घोट जो सच्चो आशिक आही त मुझे करीम आका जे सुन्नतुन ते अमल कर इहा मां छद इहा मां शैतान कया मुझा दोस्त अजीज मुझे मुस्तफा करीम त रुगी प्यार ही प्यार कयो आ एतरो प्यार कयो आ एकड़ी गाल करे उठा मक्के जी सरजमीन उन कुराड़ी दे निगाह कर जेका मुझे मदीने वारे मीर जो चेहरो दिसण भी पसंद नथी करे औलाद के रात जो बिहारे थी चवे ओ मुझा बचड़ो बुधो थम त हिकड़ो महबूब आयो आ मक्के जे अंदर आयो आ उन जे चेहरे दे जे जी निगाह थी पवे गुलाम बनजी थो वने मां उन जे गुलामियानी बनजण नथी चाहा मेहरबानी करे मुखे मक्के मां बाहर कढो न हूं दस न दिसंदस मुझे रब जा फैसला निहार बचन खा मोकलाए सामान खणी चौदगी ते बीठी आ अल्लाह हर मक्के वारे जे दिल के पत्थर करे छड़ियो जे को मानू अचे चवे ओ बच्चा मुखे सामान खणा दड़का दई पो हलियो वने जे को अचे दड़का दी दो वने एतरे हद ताईं जो मायूस थी वई त मक्के में को बि रहमत दिल मौजूद कोने जेडी मल दिल मा आवाज निकस इन मक्के जे सरजमीन ते कोई रहम करण वारो कोने त मुझे रब पांजे महबूब रहमत लिल आलमीन के मोकले छड़ियो मदीने जो ताजदार ओ कुराड़ी बियन के सद पई करी मां पान पियो तो के सजा छाला वेठी कावड़ में पे वेठी कि जे ब्या व्याती तू बाबा हलियो वने मुझे करीमा का फरमायो ए थियो ही कोने जेडे मुस्तफा अचे ऐं उन के गड वठी न वने ये थोई कोने जे वटे मुस्तफा अचे उनके रब जे दरबार में न पहुंचाए बच्चा है मुझो सामान कुराड़ी मुखे दे मुझे करीमा कौन जे सामान के पांजे पाक मथड़े ते रखियो आ भी तो रहा मां ओ कलमे पढ़ण वारा ओ कलमे पढ़ण वारा कहजे सामान के मुझे करीम आका पांजे मथड़े ते रखियो जेका नफरत पई करे
जेका दिसण न पई चाहे, जेका महबूब जो नालो न पई ॿुधण चाहे, जेका महबूब जे करे शहर छॾियो पई वञे, जे सच्चो मुसलमान है त पंहिंजे करीम आका जे सुन्नत ॾे निहार। मुंहिंजो करीम आका चवे तो कॾहिं अहिड़े सां बि प्यार कर जेको तुंहिंजो मुंहुं ॾिसण नथो चाहे, पर नियत इहा कर त मां पंहिंजे महबूब मदीने जे ताजदार जी सुन्नत अदा करे रहियो आहियां। पोइ ॾिस त मुंहिंजो रब कीअं तो तोखे अॾे, कीअं तो तोखे मुंहिंजो करीम रब महबूब मदीने वारे साईं सां गॾे। मुंहिंजे करीम आका पंहिंजे पाक मथड़े मुबारक ते न कुराड़ीअ जो सामान रखियो, उन कुराड़ीअ मुंहिंजे करीम आका जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जुबड़े मुबारक में मुज़म्मिल वारी चादर में हथड़ो विधो आहे। मुंहिंजो महबूब अॻियां कुराड़ी पोयां जीअं बणेस तो तीअं चवंदी थी अचे, पर मुंहिंजो करीम आका उनखे कावड़ बि नथो करे त जवाब भी नथो दे। मुझो करीम आका कुछ भी नथो चवे। जदे मंजिल ते पहुती आ, मुझे करीम आका के चवे थी बचड़ा मुझो सामान रख। मुझे मदीने जे ताजदार सामान रखियो। कुराड़ी पैसा थी कढे, बचड़ा तुझी मजदूरी घणी आ। मदीने जे मीर बुरकी फरमायो, ओ कुराड़ी तू छा दींदी, मुखे रब पाण दियण वारो करे मोकलियो आ। तू उनके छा दीदी जेके मुझे करीम रब, जेके मुझे करीम रब दुनिया जे खजानन जो चाबियूं ॾेई छॾियूं, ज़मीन आसमान जो चाबियूं ॾेई छॾियूं, उनके तू छा दीदी। मुझे रब मुखे ॾियण वारो आ। कुराड़ी चवे थी अबा तू आहीं केर? मुझे मुस्तफा फरमायो उहो ही मुहम्मदुर रसूलुल्लाह, हां जंहिंजे करे अॼु मको छॾियो पई वनी। निहारे चवे थी ओ मुझा मिठड़ा, ओ मुझा महबूबा, केदी न भुलियल हुयसे, मुके केड़ी खबर चोॾीअ जे चंड खां वधीक सुहिणो सजी दुनिया जे अखलाकन खां आला अखलाक वारो वो सुहिणो मोहम्मद करीमा। अज ॾिठो भी थम, ॿुधो भी थम, हाणे मुझा सोना मुखे निधन कोन कर, मुखे कलमो पढ़ा, सजी जिंदगी तुझी बानी थी रहंदसे। मुसलमान ईमानदारी सां जवाब दे, मुसलमान ईमानदारी सां जवाब दे। जवाब दई ऐं पो यो तहां छो था जो कम पांजो सजन साईं जो फकीरा भी मुझी पहचान केड़ी है। केर तो मुखे सुञाणे, केर न तो सुञाणे, सब को तॾहिं तो सुञाणे जॾहिं चवे तो ही ताहिरी है। सजन साईं जो गुलाम है। मुझा दोस्त अजीज, मां अर्ज पे कयो त मुझे करीम आका जा दीवानो, मुझे करीम आका जा मस्तानो, सिर्फ रस्मी उम्मती न बणजे, रस्मी आशिक न थी, हकीकी आशिक थी ॾेखार। मुझे करीम आका जे सुन्नतुन ते अमल करे ॾेखार। पाड़े वारन सा छो त मुझे सजन साईं जो, मुझे महबूब मुर्शिद जो बार बार तोखे ताकीद कहिड़ो आ, अहिड़ो किरदार अदा कर जो पाड़े वारा तोखे ॾिसी करे चवनि हाँ वाकई सजन साईं जो फकीर बाहे त मदीने वारे घोट जो आशिक भी आहे। मदीने वारो रुगी सजन साईं कीरन जो ना है, ओह त रहमतल लिल आलमीन कायनात जे जर्रे जर्रे जो आ। जेतरा भी मुझे महबूब जे कलमे पढ़न वारा हन, मुझो आका सभिनी जो आ, सभिनी के इहा दावत आ मुझा दोस्त अजीज। पर मजबूर हां सिंधी माण्हू आ, सिंधी जो उसूलात जंहिंजो खाइबो आ तंहिंजो ॻाइबो आ। बार बार सजन पीर जो जिक्र इन करे तो दिल ई जुबान ते अचे जो उन जे दर जे टुकरन जो पलियल हां त पो उन खां सवा मुझे सरे नथी, उन सजन जे नाले खां सवा सुकून नथो अचे। वरना मुझे करीम आका जा जेतरा भी गुलाम वेठा हो, जे भी अल्लाह जे वली जा मुझा दोस्त अजीज मुरीद आयो, सभिनी जे ला दावत सागिया त अहिड़ा मुसलमान थी ॾेखारियो जो दुनिया के खबर पवे त आका करीम जे आशिकन जा गुलाम ही हूंदा।
जेकॾहिं ईअं न कंदव त सुभाणे दुनिया चवंदी त सदाईं त आशिक था पर धंधा कहिड़ा अथनि। मर्ज़ी तुंहिंजी आहे। पैगाम तोखे ॾिनुमि, नकुल पैगाम जो ॾिनुमि, असुल पैगाम जो ॿुधण जे लाइ थोरा ॾींहं बचा अथई। अॼु 19 अक्टूबर आहे, इंशाअल्लाह ताला हिकु महीनो ऐं ठीक 4 ॾींहं बाद यानी 23 ऐं 24 नवंबर ते मुंहिंजे महबूब मुर्शिद हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक थी रहियो। उन सुहिणा साईं जो, उन सुहिणा साईं जो जंहिं पंहिंजे सुहिणे पाक ज़ुबान मां फरमायो त असां जेकॾहिं चाहियूं त सुके बुंड खां बि कम वठी सघूं था। सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह फरमायो त असां चाहियूं त सुके बुंड खां कम वठी सघूं था। सुहिणे साईं फरमाए छॾियो, सजण साईं करे ॾेखारियो, हिन सुके बुंड खे वठी जो नज़र कयूं। अॼु हेतिरा कोठी खोखर में दोस्त कुर्सीअ ते विहारियो ॿुधनि था पिया। उन मुझे सजण साईं जे पाक गुफ्तार खे ॿुधण जे लाइ तोखे दावत आहे।